अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद त ख़ुशि हूंदा, ख़ैर वाफ़ियत सां हूंदा। दोस्तों, अगर मुझे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब करण न विसारींदा। दोस्तों, अवां जी ख़िदमत में अॼु कुझु नवां लतीफ़ा खणी हाज़िर थियो आहियां। उम्मीद आहे त तव्हांखे पसंदि ईंदा। दोस्तों, हिकु भेरे हिकु जोगी खे दस्त थी पिया ऐं डॉक्टर वटि वियो। डॉक्टर दवा ॾिनसि ऐं जोगी डॉक्टर खां पुछियो त डॉक्टर साहब का किरी वग़ैरह हुजे त ॿुधाइजो। डॉक्टर चयसि त किरी का बि न आहे, बसि रुॻो मुरली ज़ोर सां न वॼाइजो। हिकु चर्च जे मवाली पंहिंजे अखियुनि जो अतियो ॾिनो। डॉक्टर, छा तव्हां उन मौक़े ते कुझु चवणु पसंदि कंदा? मवाली जवाबु ॾिनो, जंहिंखे बि अखियूं लॻायो उन्हनि खे इहो ज़रूरु ॿुधाइजो त हीअ अखियूं 2 टे सूटा लॻाइण खां पोइ ई खुलंदियूं आहिनि। हिकु 6 ॿारनि वारी बेवा औरत जी शादी हिकु 6 ॿारनि वारे रंडवे मर्द सां थी। शादी खां पोइ खेनि वरी बि 6 ॿार ॼावा। हिकु ॾींहुं घर में ॿारनि जे विच में ज़बरदस्त जंग छिड़ी वई। ज़ाल परेशान थींदे मुड़ुस खे ऑफिस में फ़ोन कई, जल्दी घर अच, तुंहिंजा ॿार ऐं मुंहिंजा ॿार मिली करे असांजे ॿारनि खे पिया मारीनि। पठाण हीअर होस्टिस खे चयो, तुंहिंजो शिकल मुआरी ज़ाल सां मिले थो। हीअर होस्टिस जवाबु ॾिनो त अजाई बक बक न कर। पठाण चयो, माशाल्लाह, ज़बान बि मिले थो। हिकु मवाली बैंक में 500 रुपया जमा कराइण वियो। बैंक कैशियर चयो त हीउ नोट नकली आहे। तंहिं ते मवाली चयो त जमा त मुंहिंजे अकाउंट में थींदो न, तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? ज़ाल मुड़ुस खे चयो, साईं तव्हां थुला थींदा पिया वञो। मुड़ुस ज़ाल खे चयो त तूं बि थुली थींदी पई वञी। ज़ाल चयसि त आउं त माउ थियण वारी आहियां। तंहिं ते मुड़ुस जवाबु ॾिनो, आउं बि त पीउ थियण वारो आहियां। मुर्शिद पंहिंजे मुरीद खे चयो त अबा चोरी चकारी लॻी पई आहे, घर जे ॿाहिरां लोड़ो ॾियारियो ऐं को कुतो बि पालियो। मुरीद चयोसि त साईं तुंहिंजे सिर जो ख़ैरु हुजे, असां लाइ त लोड़ो बि तूं आहीं त कुतो बि तूं। नमाज़ जी जमायत शुरू थियण वारी हुई त कंहिं हमरा खां टिट छॾाए वियो। मौलवी साहब चयो, जेको बि हुजे वञी वज़ू करे अचे, न त नमाज़ कोन थींदसि। त केर बि न निकितो। मौलवी साहब वरी बि चयो, तॾहिं बि केर न निकितो। मौलवी साहब 4 दफ़ो कावड़ में चयो, अबा वज़ू करे अचे, नमाज़ कोन थींदई। तेॾी महिल पोइ सिफ़ मां हिकिड़ो हमरा निकितो। मौलवी साहब रड़कई अड़े आवाज़ त बाबा अॻी सिफ़ मां आयो हो। तंहिं ते हमरा चयो, मूं अहिड़ियूं चटियूं अलाए केतिरियूं भरियूं आहिनि। हिकु हमरा हजाम जे दुकान ते अची पुछियो त उस्ताद केतिरी देरि आहे? हजाम चयो त बाबा अञा अधु कलाकु लॻंदो। हमरा हलियो वियो। वरी ॿिए ॾींहुं अची पुछियईं त उस्ताद केतिरी देरि लॻंदी? हजाम चयो, बाबा अञा अधु कलाकु लॻंदो। हमरा वरी बि हलियो वियो। अहिड़ी तरह हर रोज़ु अची पुछंदो हो। हिकु ॾींहुं हजाम पंहिंजे शागिर्द खे चयो त रोज़ु अचे थो पर वार बि कोन थो ठाराए, जांच वठि केरु आहे, किथां थो अचे ऐं केॾांहुं थो वञे। शागिर्द चयो, उस्ताद अचण जी त ख़बर न आहे, बाक़ी वञे तुंहिंजे घर थो। हमरा, अड़े ही कहिड़े क़िस्म जो माचिस आहे, हिन जी त हिकु बि तीली नथी ॿरे। मवाली चयो, साईं कहिड़ियूं था ॻाल्हियूं करियो, मूं पाण हिकु तीली खे चेक करे पोइ खयो हो। हिकु मवाली जी शादी थी। सहुरे चयो, आउं अॼु खां पोइ तुंहिंजो पीउ आहियां। ससु चयो त अॼु खां पोइ आउं तुंहिंजी माउ आहियां। मवाली ज़ाल ॾे इशारे करे चयो त अड़े ही त अॼु ॾींहं खां वठी मुंहिंजी भेण आहे। हिकु अंग्रेज़ पाकिस्तान आयो ऐं घुमण लाइ टांगे में चढ़ियो। हिकु जाइ ते फ्रूट ॾिसी टांगे वारे खे इशारो करे चयईं त इहो छा आहे? टांगे वारे चयो त साहब इहो सूफ़ आहे। अंग्रेज़, हल एॾो नंढो सूफ़, असां वटि त मुल्क में वॾा गिदरनि जेतिरा सूफ़ थींदा आहिनि। वरी थोरो अॻिते हलियो। ॿियो फ्रूट वारो ॾिसी इशारो कयईं त इहो छा आहे? टांगे वारे चयो त साहब इहो केलो आहे। अंग्रेज़ चयो, एॾो नंढो केलो, असांजे मुल्क में त ठूंठ जेतिरा केला थींदा आहिनि। वरी थोरो अॻिते हलियो त छांहि ॾिसी इशारो कयईं त इहो छा आहे? टांगे वारे जो मग़ज़ तपी वियो। चिड़ मां चयईं त साईं इहो अंगूर आहे। हिकु मवाली जे घर शादी जे 3 महीननि खां पोइ ॿारु ॼायो। ज़ाल खे चयईं त हीउ छा आहे? ज़ाल चयो त हिसाबु कर, तुंहिंजी शादीअ खे घणा ॾींहं थिया आहिनि? मवाली चयो, 3 महीना। ज़ाल वरी पुछियसि त भला मुंहिंजी शादीअ खे घणा ॾींहं थिया आहिनि? मवाली चयसि त 3 महीना। ज़ाल पुछियसि त ॿारु शादी खां केतिरो पोइ ॼायो? मवाली चयो 3 महीना। ज़ाल चयसि त हाणे हिसाबु कर, टोटल घणा थिया? मवाली चयो 9 महीना। पोइ मवाली नचणु लॻो। हिकु मवाली मस्जिद में नमाज़ पढ़णु वियो ऐं 2 दफ़ा वज़ू कयो। पासे वारे हमरा पुछियसि त 2 दफ़ा वज़ू छो कयई? मवाली चयो त हिकु टुटी पवे त ॿियो त कमु अचे।
इतफ़ाक़ सां जहाज़ में हिननि टिनी जूं सीटूं बि गॾु हुयूं। पासे में चाइनीज़, ॿियो जापानी ऐं विच में पाकिस्तानी। जापानी चयो असां एतिरी तरक़ी कई आहे जो असां सां जहाज़ सफ़ा आसमान में था हलनि। चाइनीज़ रड़ करे चयो त सफ़ा आसमान में। जापानी चयो न थोरो हेठि। चाइनीज़ चयो असां एतिरी तरक़ी कई आहे जो असांजो जहाज़ सफ़ा समुंड जे तरे में हले थो। जापानी रड़ करे चयो त सफ़ा समुंड जे तरे में। चाइनीज़ चयो त न थोरो मथे। पाकिस्तानी खां रहियो कोन थियो त चयईं त असां एतिरी तरक़ी कई आहे जो असांजो नक सां मानी खाऊं था। ॿिन्ही रड़ कई त नक सां मानी। पाकिस्तान चयो न थोरो हेठि। हिकु हमरा रेडियो वरितो ऐं घर अची ख़बरूं लॻाईं। रेडियो मां आवाज़ु आयो त हीउ रेडियो पाकिस्तान आहे। हमरा रेडियो खणी वापसि दुकान ते आयो ऐं कावड़ में दुकानदार खे चयईं त तो चयो त हीउ रेडियो जापानी आहे, पर हीउ त रेडियो चवे पियो आउं पाकिस्तानी आहियां।